मिसाल पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण मिसाल कंदासीं 5 चैप्टर जी 3 मिसाल, जंहिंमें छा थो चए त सव न्यूटन ज़ोर जा 2 मुस्ततीली जुज़ा मालूम कयो। घणा 100 न्यूटन फोर्स जा, फोर्स पाण वटि घणी आहे, सब न्यूटन जा मुस्ततील जुज़ा मालूम कयो जॾहिं त ज़ोर एक्स महूर सां 60 जी कुंड ते अमल करे रहियो आहे। ठीकु आहे, मतिलबु पाण खे कुंड बि मिलियल आहे, कुंड घणी आहे 60 जी। ठीकु आहे, हाणे पाण खे 2 शयूं मालूम करणियूं हुयूं, 2 मुस्ततील जेका हुनजा जुज़ा हू मालूम करना। हिकु कहिड़ो आहे, हिकु आहे एफ एक्स, ॿियो आहे एफ वाई। ही पाण खे 2 मालूम करना। सही आहे, हाणे पाण खे ख़बर आहे त एफ एक्स छाजे बराबरि हूंदो आहे, एफ एक्स बराबरि हूंदो आहे एफ कास थीटा जे, एफ कास थीटा जे हिन जे बराबरि हूंदो आहे। त पाण एफ एक्स, एफ पाण खे मिलियल आहे 100 न्यूटन ऐं कास, ऐं एंगल घणी आहे, एंगल 60 जी आहे। त पाण कास 60 छाजे बराबरि हूंदी आहे, कास 60 बराबरि हूंदी आहे 0.5 जे। जॾहिं 0.5 खे मल्टीप्लाई कंदासीं 100 सां त जवाबु छा ईंदो, जवाबु ईंदो 50, मतिलबु हिन जो अधु थी वेंदो 50 न्यूटन। सफ़ा सवलो आहे नी। हाणे पाण पाठ कयूं था ॿियो, जंहिंमें पाण खे एफ वाई मालूम करिणो। एफ वाई छाजे बराबरि हूंदो आहे, एफ साइन थीटा जे। ठीकु आहे, त वैल्यू पुट कयूं, एफ 100 न्यूटन ऐं साइन थीटा, थीटा छाजे बराबरि आहे, ही जेकी कुंड आहे हू 60 जी आहे, 60 डिग्री जी आहे। त साइन 60 छाजे बराबरि हूंदी आहे, 0.866 जी। जॾहिं सब खे मल्टीप्लाई कंदासीं 0.866 सां त पंहिंजो फाइनल जवाबु छा थींदो, पंहिंजो जवाबु थींदो 86.6 न्यूटन। सफ़ा सवलो आहे नी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। असांजूं हिन खां पहिरियों जेका बि 2 चैप्टर गुज़रिया आहिनि, मतिलबु ख़ासि चैप्टर चोथों ऐं टियों चौथों, हुननि जा सॼा वीडियो मिसालनि समेत ऐं पूरी एक्सरसाइज़ हल थियल आहे, हू बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं मज़ीद बि असां ईअं सम्झ 10 जी पूरी फिज़िक्स जा हर प्रॉब्लम, चाहे उहो मिसाल हुजे चाहे उहो एक्सरसाइज़ में हुजे, सॼियूं करे अपलोड कंदासीं। इन करे चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं वीडियो खे लाइक बि कयो जेकॾहिं पसंदि आई आहे। ख़ुदा हाफ़िज़।